बिरासटी में ख़बर ईंदा हलो त फातह खैबर शेर खुदा अमीर अल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत जो ॾियारो सॼी दुनिया जियां बिरासटी में बि निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। इमाम बारगाह अल मासूमीन खां नमाज़ ज़ोहरैन बाद मातमी जुलूस बरामद थियो जेको पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदो। मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि इमाम बारगाह नजफ़, इमाम बारगाह सैयद लोंग शाह, मरकज़ी इमाम बारगाह शमन अली जुमानी, इमाम बारगाह दरे बतूल समेत ॿियनि इमाम बारगाहुनि खां थींदो। वापसि इमाम बारगाह अल मासूमीन ते नहर थींदो जिते रोज़ो इफ्तार करे नमाज़ मग़रिबैन अदा कई वेंदी। मातमी जुलूस जी अॻुवाणी इमाम बारगाह अल मासूमीन अज़गिरिया समेत मुख़्तलिफ़ शिया तंज़ीमुनि जा अगवान मौलवी जवाद हादी नजफी, जवार इब्राहिम मेमुण, जवार शकील मेमुण, इम्तियाज़ अली मेमुण, लाहौती अजब कलोड़ो, नुआ ख़ान, शहबाज हैदर ऐं ॿिया करे रहिया आहिनि। मातमी जुलूस में सीना ज़नी जो मातम करे इमाम अली अलैहिस्सलाम खे बेटा पेश कई पई वञे। मातमी जुलूस में हर तरफ़ या अली जूं सदाऊं बुलंद आहिनि। मातमी जुलूस पैरामेडिकल स्टाफ जी एम्बुलेंस पिण गॾोगॾु हली रही आहे। मातमी जुलूस जे रस्तनि खे टाउन इंतज़ामिया पारां सफ़ाई सुथराई जा इंतजाम कया विया आहिनि। पुलिस पारां हिफ़ाज़ती इंतजामात जे हवाले सां मातमी जुलूस जे रस्तनि ते स्नैप चेकिंग जो सिलसिलो जारी आहे। पुलिस पारां मातमी जुलूस दौरान जुलूस जे रवायती रस्तनि खां आम ट्रैफ़िक लाइ बंदि करे मुतबादिल रस्तनि ॾांहुं छॾियो पियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।